सिंध हाई कोर्ट सखर बेंच सिंध के समूरनि ज़िलनि में दिल की बीमारियुनि के इलाज लाइ SICVD अस्पताल या यूनिट कायम करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वधीक तफ़सील आहे असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी के रिपोर्टर इनायत भट्टी। जी इनायत, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारा सिंध के समूरनि ज़िलनि में दिल जी अस्पताल SICVD NICVD या यूनिट कायम करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। मैं ॿुधाईंदोमांव त अदालत पारां दिल जी अस्पताल SICVD सिविल सरकारी अस्पताल मरीज़नि खे दवाउनि ॾियण जा इलाज करण जा फौरी तौर हुकुम ॾींदे ॾिनो आहे। अदालत पारां सखर सिविल अस्पताल पनवा किली तालका अस्पताल मोरो अस्पताल समेत समूरनि सरकारी अस्पतालनि में सहूलियतनि जी खोट डॉक्टरनि अमले की खोट दवाऊं न मिलण फंडन जो गलत इस्तेमाल थियण ते सेक्रेटरी मथा कावड़ जो इज़हार किया है। मैं ॿुधाईंदो हलां त सेक्रेटरी सिहत खां अदालत पुछाणो कयो त कराची जा सेक्रेटरी आयो या पूरी सिंध जा सेक्रेटरी आयो, जैसे सिहत खाते अस्पताल नओ हलाए सघिजे इदारे के प्राइवेट करे छॾियो, इंसानी जानियूं तो बची पवंदियूं। मैं ॿुधाईंदो हलां त ड्यूटी कंदड़ डॉक्टर अमले के फारिग कयो वञे। खोड़ सारा डॉक्टर वेठल आहिनि ॿाहिरि मुल्कनि में भी वञी ख़िदमतूं ॾियनि पिया। सरकारी डॉक्टर ड्यूटी करण लाइ तैयार न आहिनि। अदालत पारां सिविल अस्पताल सखर में सहूलियतनि की खोट मशीनरी ख़राब हुअण पनवा किल में इलाज न थियण भिरिया रोड खां हैदराबाद ताईं दिल जी अस्पताल या यूनिट न हुअण ते सख़्तु पुछाणो कयो। सेक्रेटरी सिहत खां पुछाणो कयो वियो आहे। ॿुधाईंदो त कराची में SICVD अस्पतालूं यूनिट केतिरा आहिनि, उन जे मुफ़ासिल सॼी सिंध में केतिरा यूनिट आहिनि। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे रुकनी बेंच जस्टिस जुल्फकार अली सांगी जस्टिस रियाज़त अली साहिर ते मुश्तमिल आइनी बेंच केस की ॿुधणी कई। अदालत में दरख्वास्त गुज़ार के वकील सोहेल अहमद खोसो नौशर फिरोज जो वकील गुलजार आलमानी दरख्वास्तन ते ॿुधणी पेश थिया। अदालत के सेक्रेटरी सिहत एडिशनल एडवोकेट जनरल सिंध अली रज़ा बलोच दस्तार गुज़ार वकील गुलजार आलमानी सोहेल अहमद खोसो DHO सखर अली गुलशाह MS सिविल अस्पताल अख्तियार मीरानी DHO नौशर फिरोज पिण पेश थिया। सरकारी अस्पताल में इलाज न आहे डॉक्टर प्राइवेट टेक्नीशियन के विहारे क्लिनिक ते वेठा आहिनि। पुछाणो कयो वियो त सरकारी डॉक्टरनि के इजाज़त खां सवाइ ड्यूटी वक़्त प्राइवेट क्लिनिक हलाए सघनि था। मैं ॿुधाईंदो हलां त अदालत पारां सेक्रेटरी सिहत मथा कावड़ जो इज़हार कंदे चयो त कंहिंखे दिल जी तकलीफ़ थिए उहो 75 किलोमीटर परे अस्पताल वेंदे बची सघंदो। सिहत खाते जे मिलंदड़ फंड केॾा वञनि था, जेतिरा फंड मिलनि था उन्हनि जो दुरुस्त इस्तेमाल न पियो थिए। आख़िर में डॉक्टर सुबुह जो 8 वॻे अस्पताल जी विज़िट करे हलिया वञनि था। ड्यूटीअ जो टाइम ग़ाइब आहिनि। अव्हांखे सभु शयूं नोट कराई वयूं आहिनि। ईंदड़ ॿुधणीअ ताईं जेका सो रिज़ल्ट मिले। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।